जी बिल्कुल, जामशरे ज़िले के अंदर जो सो लॉकडाउन और रमज़ान शरीफ़ का पोइ जो वापडा पारा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जी जेका सा अण एलानियल लोड शेडिंग कई पई वञे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सिलसिले में तेलके सेवण, तेलके मांजंद, तेलके कोटड़ी और तेलके थाणे बुला खान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में त जेको सो लाइट 12-12 कलाक वञे थी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शहरनि में जेको सो जेका लोड शेडिंग ॿुधाई वई है उहा त 4 कलाक है, पर हितां जे रवासियुनि जो चवणु आहे त 4 कलाकनि खां अलावा जेको सो मथे ॾियनि था। उनखे वापडारनि खां पुछूं था त उहे चवनि था त फीडर जेको सो टिप थी वियो है, जंहिंजे करे जेको सो अधु कलाक लॻंदो, कलाक लॻंदो, 2-2 कलाक जेको सो फीडर टिप थियण जे करे उन्हनि खे ॿुधाइनि था त जेको सो घणी जेका सा आहे हलनि थियूं एसियूं, तंहिंजे करे सो असीं लोड शेडिंग करे रहिया आहियूं। ॿियो वरी रमज़ान शरीफ़ आहे त उते रोज़ेदार जेके आहिनि से घरनि में आहिनि, उहे बि जेको सो हिन गर्मीअ में शिदत में जेको सो बिजली न हुजे त उते अज़ाब जहिड़ी जेका सा आहे त उन्हनि चयो त वापडा जे अमलदारनि जे खे असीं अपील कयूं था त जेका सा लाइट जेका आहे जेको शेड्यूल ॾिनल आहे उन ते कम से कम लाइट ॾिनी वञे। जी।